भेटिशा भरिसां लखीसर शाख जा गार्डर आबपाशी अमलदारनि कढी गुम करे छॾिया आहिनि। आबादगारनि इल्ज़ाम हणंदे ॿिए ॾींहुं बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध हुकूमत समेत सूबाई वज़ीर आबपाशी ऐं सेक्रेटरी खां फौरी नोटिस जो मुतालबो कयो वियो। मुज़ाहिरीन पारां इरीगेशन अमलदारनि ते लखीसर शाख मां धिका ख़तम करे गार्डर कढण ऐं वाटर 4AR ऐं 5R जो पाणी बंदि करण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। आबादकारनि आबपाशी अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे सख़्त नारेबाज़ी कई। आबपाशी खाते जे अमलदारनि ते रिश्वत वठी गार्डर गुम करण जो इल्ज़ाम बि लॻायो वियो। फसल तबाह थी रहिया आहिनि। तक़रीबन 2 साल अॻु में फाल टोड़िया विया, जंहिं करे असांजा 2 वाटर मुतासिर थिया ऐं हाणे वरी गार्डर कढी गुम कया विया आहिनि। हाणे पाणी हेठियां वारे इलाइक़नि ॾांहुं वञे थो। असांजे मथे ज़मीननि ते पाणी नथो चढ़े। SDO इरीगेशन दारोगो ऐं ॿिया अमलदार ज्यादती करे रहिया आहिनि। हज़ारे एकड़ फसल खे नुक़सान पहुचाए वञे। अमलदारनि खे मुअतल करे उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे लखीसर शाख जे आबादगारनि सां लखीसर शाख जे आबादगारनि सां असांखे पंहिंजो पाणी जो हक़, असांखे पंहिंजे पाणी जो हक़, असांखे पंहिंजे पाणी जो हक़ मौजूद। जी दोस्तो, अॼु असां लखीसर आबादगारनि सां गॾिजी करे हिन नेशनल हाईवे ते जेको एहतिजाज करे रहिया आहियूं। हिननि आबादगारनि जो इहो ई मुतालबो आहे त हिननि जो जेको आहे सो पाणी जो हक़ हिननि खां खसियो पियो वञे ऐं हिननि जो जेको आहे सो रोज़गार, हिन जो जेको बचनि जो जियापो उहो हिन ज़मीन ते आई आहे। ऐं जेको हिते जा कुझु इरीगेशन छा ऑफिसर हिते जे इलाइक़े जे माण्हुनि सां जेको मिली भगत करे उन्हनि खे रिश्वत ॾेई करे हिते जा जेको हुन जा शाखनि जा फाल टोड़े करे उन्हनि जो जेको पाणी चोरी करे पिया वञनि। हिते जेके मथे आबादगार आहिनि उन्हनि जो जेको पाणी चढ़ी कोन पियो सघे। अॼु उन्हनि मजबूरनि जेको हिते इलाइक़े जा आबादगार गॾिजी करे असां जेको उन्हनि ते एहतिजाज कयूं पिया। ये असीं अॼु आबादगार सभु गॾु थिया हिते लखीसर शाख जा आबादगार हिते असीं सभु गॾु थिया आहियूं। असां सां नाइंसाफ़ी थी आहे। असां पहिरीं बि एहतिजाज रिकॉर्ड कराया आहिनि। सिंध सेक्रेटरीट में वियासीं। उते चीफ जेको आहे हिननि खे ऑर्डर कयो दॿो आहे AC साहिब खे त हीउ तव्हां जेको आहे सर्वे करे असांखे ॿुधायो। हू सर्वे करे आयो आहे हिते। उन खां पोइ SDO दारोगो सभु सस्पेंड थिया आहिनि। उन खां पोइ वरी हिननि करप्शन कई आहे। हिननि पैसा वठी जेके हिन धिका तोड़िया आहिनि। असांजो मुतालबो आहे त हीउ जेको जेके धिका फाल हिन टोड़िया आहिनि उहे बहाल कया वञनि। पहिरीं पंहिंजी सूरत में जेको पहिरीं हुई जेका उन में बहाल कया वञनि। असांजो इहो ई मुतालबो आहे। जीअं त जेको असां हीउ रोड अॼु ब्लॉक कयो आहे इरीगेशन जे अमले जे करे कयो अथऊं। जेको अमलो SDO दारोगो ऐं हुन जा जेके बेलदार आहिनि उहे रिश्वतखोर आहिनि ऐं रिश्वत वठी असांजा जेके फाल वक़बनि हुननि टोड़े छॾिया आहिनि। ऐं जीअं त असांजी ज़मीन जेकी वाटर लेवल ते सतह ते मथे आहे उन ते पाणी रसे ई कोन थो। उन जे करे असां आला अमलदारनि खे अपील था कयूं त असांखे जेके फाल हिननि टोड़िया आहिनि उहे असांखे फाल लॻाया ॾिना वञनि त जीअं असां सुठे नमूने सां पंहिंजो पाणी वही सघूं। महिरबानी।